हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में माउ ऐं धीअ खे घरेलू तकरार तां क़ैद करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस घर जी दीवार तोड़ाए मुस्मात तस्लीम ऐं संदसि धीअ दुआ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बी सेक्शन पुलिस मूजिबि लतीफ़ाबाद यूनिट नंबर 5 में क़ाइमु घर में भाइटियुनि पंहिंजी चाची ऐं सौट खे पंहिंजे ई कमरे में क़ैद कयो हो। औरत ऐं संदसि न्याणी जे कमरे खे लॻल दरवाज़े ऐं दरी खां उन्हनि दीवारूं ॾियारे छॾियूं हुयूं। पुलिस ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं सुबुह खां राति देरि ताईं माउ ऐं धीअ क़ैद हुयूं, जंहिंजी हयातीअ खे ख़तरो हो। पुलिस ॿुधायो त ॻुझे इतलाह ते पहुची मज़दूरनि जी मदद सां दीवारूं ॾाराए ॿिन्ही खे बाज़ियाब कराए खेनि तिबी इमदाद लाइ सिविल इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त घर में क़ैद बाज़ियाब करायल माउ ऐं धीअ जो शुरूआती बयान रिकॉर्ड करे खेनि क़ैद कंदड़नि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।